नाज़रीन वाक़िए रुस्तम आगा कंदासीं जहिड़े दौरान ज़ख़्मी थियल जवान फौत थी वियो आहे, अंग बची वियो आहे। अब्दुल्ला सोलंकी ज़ख़्मनि जा सूर नसंदे दमदड़ी हवाले कयो, जेतोई सोलंकी बिरादरी में ज़मीन जे मामले तां झेड़ो थी पियो हो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। जहिड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे, फौतनि जो अंग वधी ॿ थियो आहे। अब्दुल्ला सोलंकी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दमदड़ी हवाले कयो, जतोई सोलंकी बिरादरी में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थियो हो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर है, एक भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। रुस्तम खां इहा ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। जहिड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे, जंहिं बैदि फौतिन जो अंग वधी ॿ थी वियो आहे। अब्दुल्ला सोलंकी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दमदड़ी हवाले कयो, जतोई सोलंकी बिरादरी में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थियो हो।